अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HT की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। नाज़रीन, आमा खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिपरो में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खिपरो वेझो हमीर फ़कीर मोड़ पहुचंदो। संदसि ज़री ज़मीन ॾिसण जे लाइ को चेयरमैन PP आसिफ अली ज़रदारी खिपरो वेझो हमीर फ़कीर मोड़ पहुचंदो। खाई पुलिस मूजिब फतेह मोड़ ते हेलीपैड ठाहियो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी अॼु मंझंदि जो 2 बजे फतेह मोड़ पहुचंदो। आसिफ अली ज़रदारी जी आमद जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। आसिफ अली ज़रदारी प्रीतमाबाद खां खाई वेझो फतेह मोड़ पहुचंदो, जितां टंडो इलियार जे लाइ रवानो थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।